टंडो अलायर के गोठ साले हाले पोटो जी रेवासण फिज़ाब संदुस मासूम पुट ऐं मुड़ुस फयाज़ सां गॾु हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कयो। हिन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदसि सहुरे ॾेर ऐं ॿियनि ज़बरदस्ती खेसि पेट्रोल पियारे मारण जी कोशिश कई, जंहिं ख़िलाफ़ हद जे थाणे ते बि निधायो। उन बावजूद बि कंहिं संदसि हिकु बि न ॿुधी। पहिरीं बि एहतजाज करे वई हुअसि, 9 ॾींहं 9 रातूं ऐं हिते करे वियसि। हितां उथी पोइ आउं वियसि DIG ऑफिसनि मूंखे मोकिलियो, टंडो अलायर FC ऑफिस में मोकिलियो। हुते मोकिलियो, उन्हनि चयो त हुते तव्हांजो फ़ैसिलो थींदो। हुते असांजे माना ज़बरदस्ती बयानु वापसि वरिता। बयानु वापसि वठी पोइ हुन असांखे कागज़ी जेके बि कारवायूं आहिनि उन्हनि ते असांखे माना आङूठा सहियूं लॻराए पोइ हुननि असांखे चयो तव्हांखे तहफ़ुज़ बि ॾिनो वेंदो ऐं तव्हांखे को शिकायत कोन थींदी। असीं हुते घर वियासीं। घर में माना इहा साॻी कंडीशन लॻी पई हुई। घर त वञी नथा सघूं, असांखे तहफ़ुज़ आहे कोन। असीं हिते ई पंहिंजे पाण खे बाहि ॾेई हिते साड़े छॾींदासीं, ऐं पंहिंजे मासूम पुटु ऐं पंहिंजो घर वारो। असीं रिक्वेस्ट था करियूं, असांजी प्लीज़ मदद कयो वञे। असीं रोड ते सुता पिया आहियूं, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे त असीं घर वञूं। ख़ानदान जे वॾेरनि मां, पुलिस मां ऐं मुंहिंजे ज़ाल जे माइटनि मां, जेके मुंहिंजा सहुरा आहिनि उन मां सभु गॾिजी हिकु थी विया आहिनि। असांखे ख़तरो आहे, असीं हिते पिया आहियूं। मुंहिंजे ॿार ऐं ज़ाल जी तबियत ठीकु कोन्हे, असांजी मदद कई वञे। हिन वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फ़िरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।